बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। अॼु हिकिड़ो जुमिलो मूं पढ़ियो, फील द डिफरेंस, यानी फ़र्क़ु महसूसु कयो। त मूंखे ज़हन में आयो त इहो फ़र्क़ु महसूसु कीअं कजे, कीअं सम्झे त कंहिं शइ में फ़र्क़ु आयो आहे, तब्दीली आई आहे, या उन में प्रोग्रेस आहे, या हू डिग्रेड थी रहियो आहे, या घटिजी रहियो आहे। त उहे समूरियूं शयूं सम्झणु लाज़मी हूंदियूं आहिनि। हूअं बि ईअं चयो वियो आहे त तव्हांजो कलो को ॾींहं खां अॼोको ॾींहुं बहितरु आहे त तव्हां कंहिं सुठे पाथ ते हली रहिया आहियो, या कंहिं सुठे रोड ते हली रहिया आहियो, या तव्हां तरक़ी करे रहिया आहियो। पर जेकॾहिं तव्हांजो कल्ह खां अॼु वधीक बदतर ऐं ख़राबु गुज़रियो आहे त पक ॼाणो त तव्हां पोइते वापसि हली रहिया आहियो, ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि में, तव्हांजे अमल में, तव्हांजे कौल में कंहिं बि क़िस्म जी इम्प्रूवमेंट न आहे नथी अचे पई। त हाणे जेकॾहिं तव्हां डिफरेंस पंहिंजो फील कराइणु चाहियो था त लाज़मी तौर ते तव्हांखे उहे शयूं करणियूं पवंदियूं जेके नयूं हुजनि, अॻ में न थियल हुजनि, या जेके थियल हुजनि त उन में नवाण हुजे। हूअं बि पुराणी शयुनि जो बिगाड़जण खां पोइ हुनखे नए तरीक़े सां क्रिएट कजे या तख़लीक़ कयो वेंदो आहे त उहा ई शइ बहितरु हूंदी आहे, ऐं उहा ई नई शइ हूंदी आहे। तव्हां अहिड़ी का बि शइ नई न ॾिठी हूंदी जेका पुराणीअ सां निस्बत हुनजी ख़तमु थियल हुजे, यानी कंहिं पुराणी शइ सां हुनजी निस्बत लाज़मी हूंदी आहे। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नयूं तख़लीक़ बि थी वेंदियूं आहिनि, नयूं अचे बि वेंदियूं आहिनि, पर उन खां पोइ जेका सिलसिलो हलंदो आहे पोइ उहे मॉडल्स तब्दील थींदा आहिनि पिया। शयुनि में जेका बनावट हूंदी आहे, जेका कमु हूंदो आहे, उनजी जेका रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे, उहा सॼी जेको आहे माण्हुनि जी या कंहिंजी बि उहा साॻी रहंदी आहे। भई तव्हां को बि उहिदो वठी ॾिसो, उन ते बि हर ज़िम्मेवार माण्हूअ जो साॻियो ई कमु हूंदो आहे। पोइ उहो उन जे मथां आहे त उहो कहिड़े तरीक़े सां उहो कमु करे थो, कहिड़े नमूने सां उहो पंहिंजो जॉब करे थो, कहिड़े नमूने सां माण्हुनि सां डील करे थो, कहिड़े नमूने सां पंहिंजो पाण खे मोटिवेट करे थो, दुनिया खे सम्झाए थो। पर जेकॾहिं तव्हां उहो फ़र्क़ु महसूसु न कराए सघियो, ऐं जेका शइ अॻ में हले पई उहा साॻिए नमूने सां हलंदी रहे थी पई, त तव्हांजी ज़िंदगी बेकार आहे। छो त जॾहिं बि माण्हू पंहिंजो डिफरेंस फील कराईंदो आहे, महसूसु कराईंदो आहे त हाणे हीअ शइ नई आहे, हीअ शइ मां आंदी आहे, हीअ शइ मूं ई पैदा कई आहे या मूं ई ठाही आहे, त उहा शइ भली हूंदी आहे। पोइ उहो रूल हुजे, कानून हुजे, उहो पुराणी शइ जेको बिगड़ियल आहे उनखे सही सुधारणु हुजे, त पोइ उहा शइ बहितरु थी वेंदी आहे। ऐं उनखां पोइ हिकिड़ो स्लोगन बहितरु नमूने सां माण्हू चई सघंदो आहे त फील द डिफरेंस। तव्हां ॾिठो हूंदो त घणो करे त माण्हू जेका पुराणी शइ हूंदी आहे उनखे छॾण जे लाइ तयारु ई न आहिनि हूंदा, उन जे लाइ आदी थी वेंदा आहिनि। अॼु हिकिड़े दोस्त सां कचहरी पियो कयां वेठो त हीअ ॻाल्हि निकिती टीचर्स जी, त टीचर्स जी इहा ॻाल्हि निकिती त मूंखे थोरी हैरत बि थी। चई त पंहिंजी औलाद लाइ एतिरो परेशान हूंदा आहिनि, उन्हनि जी पढ़ाई जे लाइ, उनजी जॉब जे लाइ, या इवन एतिरा रिस्क खणंदा आहिनि उन्हनि जे लाइ जो हद खां घणो। पर वरी जेकी पढ़ाईंदड़ ॿार हुननि ॾे ईंदा आहिनि पिया, उन्हनि जी का बि अहमियत न हूंदी आहे। त इहे दुनियावी तौर ते त माण्हू कामयाबी हासिलु करे थो पियो, पर आख़िरत जो जेको सिलसिलो आहे, जेको आख़िरत जूं शयूं आहिनि, उहे ॾाढियूं वज़नाइतियूं, ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि, ऐं जेको असां हितां ई मोकिलींदासीं उहो ई असांखे मिलंदो आहे। त माण्हू न फ़क़ति हिन जान में, पर हुन जान में बि जे लाइ बि माण्हू तयारी कंदो हले त सुठो थिए। अॼु मुंहिंजो मासात बि गुज़ारे वियो, शिराज़ उहो, त इन जे करे इहा ॻाल्हि आख़िरत वारी निकिरी वई। हाणे अचूं था असुलु ॻाल्हि ते, त फील द डिफरेंस। फील डिफरेंस माण्हू तॾहिं ई महसूसु कंदो आहे जॾहिं तव्हां नई शइ आणींदा आहियो, जॾहिं पुराणी शइ ख़तमु थी वेंदी आहे। जॾहिं बि तव्हां नई शइ आणींदा आहियो त हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो त पहिरियों माण्हू सरगोशियूं कंदा तव्हांजे ख़िलाफ़ु, जॾहिं बि तव्हां नई आणींदव। उनखां पोइ हू तव्हां सां बहस कंदा, जेकॾहिं उते बि हू हाराए विया त पोइ हू विढ़ण लाइ तयारु थी वेंदा, ऐं जॾहिं विढ़ी बि हाराइजी विया त पोइ आख़िर में चवंदा त न न तव्हां सही आहियो। त इहो डिफरेंस माण्हू फील कराए, कंहिं बि जॻह ते हुजे, माण्हू कंहिं बि जॉब में हुजे, ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते हुजे, जेकॾहिं तव्हां उहो डिफरेंस फील कराए था वञो त यू आर सक्सेसफुल। न त तव्हांजी लाइफ अजायो आहे, बेकार आहे, जीअं आयो ऐं उहो ई माण्हू हलियो वियो, न कंहिंजो नाम रहंदो, न कंहिंजो निशान रहंदो। कुझु नाम निशान, कुझु शयूं छॾणु लाज़मी हूंदियूं आहिनि। मां पंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजो उस्तादु ॾाढो बदिलो आहे, बहितरीनु उस्तादु आहे। त उहो पियो चए त हिकु भेरे मां पंहिंजे क्लास में हुयुमि, हुनखे मैट्रिक जो क्लास आहे अंग्रेजीअ जो, त चए पियो त मां पंहिंजे क्लास में हुयुसि, त उते मूं ॿारनि खे हिकिड़ो मज़मून ॾिनो त हिन ते मज़मून मूंखे लिखी ॾेखारियो। त हिकिड़ी जेको शागिर्दु हुयो उहो बहितरीनु लिखी आयो, ॿियो वरी उहो ई आम रवाजी ॻाल्हियूं लिखी आयो जेके हुनखे लिखारायूं वयूं हुयूं, ऐं हुन रटो हणी उहे साॻियूं शयूं लिखियूं हुयूं। त जॾहिं मार्कुनि ॾियण जो सिलसिलो आहे त मूंखे हू क्रिएटिव लॻो,
ऐं उन में डिफरेंस मूं महसूसु कयो त मूं हुनखे शाबाशी ॾिनी, शाबाश चयो ऐं हुनखे मार्क्स बि कुझु वधीक ॾिनियूं। अॻिते हली उहो सुठो लेखक थी वियो। त जेकॾहिं तव्हां डिफरेंस कंहिंजो फील कयो था, महसूसु कयो था, उनखे इनकरेज कयो था, त न फ़क़ति उनजी ज़िंदगी संवरजी थी वञे, पर तव्हांजे लाइ बि हिकु सुठो नतीजो या सुठो सबक़ु मिली सघे थो। त कंहिं बि जॻह ते पंहिंजो कम में, अहिड़ी कारकर्दगीअ में अहिड़ी नवाण आणियो, अहिड़ी तब्दीली आणियो, अहिड़ो बहितरीनु नमूने सां कमु कयो जो हर शइ तव्हांखे फील थियणु लॻे ऐं तव्हांजो डिफरेंस महसूसु थिए। हिकिड़े चकर वेठा हुआसीं, पंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि थो कयां, त मां पंहिंजे उस्ताद साईं खां सुवालु कयो त साईं तव्हां मूंखे हिकिड़ी अहिड़ी नसीहत कयो जेका मूंखे हमेशह यादि रहे। त उस्ताद चयो त हमेशह ग़लतियूं कंदो रहो। त मां ख़ामोशीअ सां उस्ताद ॾिसां पियो वेठो, जीअं तव्हां इहे ॾिसो था वेठा स्क्रीन ते। त उस्ताद चयो जी जॾहिं तव्हां ग़लती कंदव त उनखे एक्सेप्ट कंदव त तव्हांखे को न को लेसन मिलंदो, को न को सबक़ु मिलंदो। पर जेकॾहिं ग़लती करण खां पोइ तव्हां उन खे छॾे ॾींदव त पोइ उहा नुक़सानकार आहे। जॾहिं तव्हां ग़लती कंदो त मतिलबु तव्हां नई शइ ॾे वधी रहिया आहियो, नई शइ आणे रहिया आहियो, या कुझु न कुझु कमु करे रहिया आहियो। जी जेको कमु कंदो आहे उहो ई ग़लती कंदो आहे, बाक़ी ॿिया त नुक़्ताचीनी ग़लती कढण में ई महसूसु हूंदा आहिनि। ऐं उहे फ़क़ति तनक़ीद कंदा आहिनि पिया, उहे टोक कंदा आहिनि, ठठोल कंदा आहिनि, उहे तव्हांखे पोइते छिकींदा आहिनि। त उहे शयूं ज़माने में हलंदियूं आहिनि पियूं। त ईअं ई हिकिड़े बुज़ुर्ग शख़्स वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई साईं मूंखे त दुनिया ॾाढो टोके थी पई, त तूं कुझु बि न कयो आहे ऐं तूं बसि ईअं ई जेको आहे सो ज़िंदगी गुज़ारे थो पियो। त उन बुज़ुर्ग शख़्स हुनखे चयो त अचु हलूं था असां दरिया जे किनारे ते। हू दरिया जे किनारे ते विया। जॾहिं जेके दरिया जे किनारे ते पहुता त उन बुज़ुर्ग शख़्स हुनखे चयो त हाणे तूं तरणु शुरू कर। जॾहिं हवा जी इन लहरुनि जे मुखालफ़त में हुन तरणु शुरू कयो त हू तरी न पियो सघे ऐं थोरो मुफ़ासिलो तइ पियो करे। पर जॾहिं हू सिधो पियो तरे त हुनखे महसूसु थियो त हू तेज़ीअ सां पियो वञे। जेका मुखालफ़त हूंदी आहे, टोक ठठोल हूंदी आहे, उहा तव्हां में सघ पैदा कंदी आहे, ताक़त कंदी आहे पैदा, ऐं बर्दाश्त कंदी आहे। हींअर जहिड़ी ॻाल्हि त ईअं ई इहो ई सुवालु मूं पंहिंजे उस्ताद खां पुछियो त साईं माण्हू मुखालफ़त था कनि, मुंहिंजी इख़्तिलाफ़ था कनि, हर ॻाल्हि ते को न को रंडक थो ॾिए वेठो, त पोइ मां छा कयां। त उस्ताद चयो त तो कॾहिं पलो ॾिठो आहे, जेका मछी हूंदी आहे पलो? चई हा। मूं चयो हा सर। त हुन चयो साईं त जॾहिं इहो वाहिदी हिकिड़ी मछीअ जो क़िस्म आहे जेका लहवारीअ खां मथे हलंदी आहे पई, यानी उभारे पासे ॾे जेको पाणी वहंदो आहे पियो, उनजी मुखालफ़त में इहा मछी तरंदी आहे, समुंड जे पासे ॾांहुं ईंदी आहे ऐं हिन पुल जे पासे ॾे, या जेको हैदराबाद वारे पासे ॾे पुल आहे न, त इन पासे ॾे वधणु शुरू कंदी आहे। ऐं इहा वाहिद मछी आहे जेका ताज़े पाणीअ में ई मिलंदी आहे ऐं ताज़गी हूंदी आहे, हुन में उहा सुठी हूंदी आहे। त चई पाण में ख़ूबी अहिड़े पैदा कयो, पाण में अहिड़ी ख़ासियत पैदा कयो त जीअं तव्हांजो फ़र्क़ु कुलनि खे महसूसु थिए ऐं तव्हां उहो रियलाइज़ कयो ऐं दुनिया बि रियलाइज़ करे त तव्हां हिकु सुठे मुक़ाम ते, हिकु सुठी जॻह ते, हिकु सुठे कंहिं इदारे में कमु करे सघो था ऐं बहितर नमूने सां कमु करे सघो था। अॼु हिकु सर्वे मूं ॿुधी त उन में हैरत जहिड़ी ॻाल्हि त सर्वे कयो वियो त दुनिया में सभ खां घणा किताब यहूदी पढ़ंदा आहिनि ऐं उहे साल में घटि 74 किताब पढ़ंदा आहिनि सरासर। पर घटि में घटि जेका क़ौम या माण्हू किताब पढ़ंदा आहिनि उहे मुस्लमान हूंदा आहिनि, जेके 6 मिंट फ़क़ति रोज़ाने जे हिसाब सां पढ़ंदा आहिनि किताब, यानी उनजी सरासरी 6 मिंट हूंदी आहे। पर मां त चवां थो त इहा बि अञा घणी आहे। मां अॼु पंहिंजे दोस्त सां वेठो हुउसि, थियो उनखे चयुमि त जंहिं शहर में असां राणीपुर में रहूं था पिया, तव्हां ॿुधायो मूंखे त राणीपुर में घणा माण्हू किताब पढ़ंदा आहिनि पिया। किताब इहे टेक्स्ट फिज़िक्स केमिस्ट्रीअ जे हवाले सां न, पर जेके लिटरेरी बुक्स आहिनि, नावल्स आहिनि, पोइट्री आहे, हिस्ट्री आहे, या ॿियूं शयूं घणा पढ़ंदा आहिनि। हुन चयो त चंद माण्हू मस पढ़ंदा हूंदा, वधि में वधि 2 या 3 पढ़ंदा हूंदा या 4 पढ़ंदा हूंदा। त जेको क्रिएटिविटी वारी एक्टिविटीज़ में हिसो वठणु चाहे थो ऐं हू जस्ट चाहे थो त हू कंहिं प्रोग्रेस जे तरफ़ वधे, त उन जे लाइ लाज़िम आहे त हू लिटरेरी बुक्स पढ़े या ॿिया बुक्स पढ़े जंहिंसां हुनजी ॼाण में इज़ाफ़ो थिए। अला साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता।